Welcome to Time News Studios. You are watching 12 p.m. Bulletin. सिंध समेत मुल्क के मुख्तलिफ शहरनि में मज़हबी जमायत जा धरणा टे ॾींहं बि जारी। पुलिस ऐं मुज़ाहिरीन में चकरनि दौरान हेल ताईं 2 पुलिस अहलकारनि समेत 5 खां वधीक शहरी अजल जो शिकार ऐं 97 अहलकार ज़ख़्मी थी चुका। कराची, लाहौर, फैसलाबाद में चकरनि दौरान पुलिस अहलकारनि जूं वर्दियूं फाड़ियूं वयूं। अहलकारनि मथां तशद्दुद कयो वियो। अॼु धरणी सबबि लाहौर जे मुख़्तलिफ़ हंधनि ते ट्रैफिक मुअत्तल। शाहदरा, फिरोज़पुर रोड, यतीमखाना ऐं स्कीम मोड़ रोड अञा ताईं बंदि। रावलपिंडी में मरी रोड खे ट्रैफिक लाइ खोलियो वियो। फैज़ाबाद इंटरचेंज वटि ट्रैफिक जी रवानी मुतासिर। कराची में शाहराह फैसल समेत मुख़्तलिफ़ रोडनि ते ट्रैफिक बहाल कराई वई। सिंध जे मकानी इदारनि जे 200 खां वधीक मुलाज़मनि जी उबूरी ज़मानत मंज़ूर। सुप्रीम कोर्ट सिंध हाई कोर्ट खे केसिस जो जाइज़ो वठी फ़ैसिलो करण जी हिदायत करे छॾी। ज़मानत मंज़ूर कराईंदड़ जवाबदार खैरपुर, गढ़ी यासीन ऐं गढ़ी खैरो समेत ॿियनि शहरनि सां वास्तो रखनि था। केस जे ॿुधणी दौरान जस्टिस काज़ी अमीन रिमार्क्स ॾिना त हीउ दुनिया जो वाहिद मुल्क आहे जिते हिफ़ाज़ती ज़मानत ॿिनि सालनि लाइ मिली वेंदी आहे। हिते इंसाफ़ जे निज़ाम जो अहिड़ो हाल आहे, क़ौमी मफ़ाद में नैब जे क़दमनि ते ॻाल्हाए सघिजे थो। सिंध हाई कोर्ट जवाबदारनि खे चयो त पैसा जमा करायो ऐं घर वञो। समूरनि जवाबदारनि सां हिकु जहिड़ो वर्ताव थियणु घुरिजे। जवाबदारनि जे वकील इस्तदा कई त अॼु पहिरियों रोज़ो आहे, रिलीफ मिलणु घुरिजे। अदालत रिमार्क्स ॾिना त रमज़ान में शैतान बंदि थी वेंदो आहे ऐं जवाबदारनि खे ज़मानत मिली रही आहे। मुल्क में कोरोना वायरस खे वधीक 135 मरीज़नि दम ॾेई छॾियो। 24 कलाकनि दौरान 4681 नवां केस रिपोर्ट थिया। टेस्ट मुस्बत अचण जी शरह 10% रही। इस्लामाबाद में वॾी उमिरि जे शहरनि खे कोरोना वैक्सीन लॻाइण लाइ राज़ी करण लाइ लेडी हेल्थ वर्कर्स जूं ख़िदमतूं वठण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद इंतज़ामिया मूजिबि कोरोना वैक्सीनेशन लाइ 1.25 लाख शहरनि जी रजिस्ट्रेशन कराई वई आहे, जिन मां 70,000 शहरनि खे कोरोना खां बचाव जी वैक्सीन लॻी चुकी। इस्लामाबाद में माहवार 4,000 खां वधीक शहरनि खे वैक्सीन लॻाई पई वञे। NCOC तरफ़ां मुल्क में अॼु खां कोरोना SOPs ते अमल दरामद लाइ लॉकडाउन वधीक सख़्तु करण जो फ़ैसिलो। पधराई मूजिबि मार्केट्स सहरी खां शाम 6 वॻे ताईं खुलियल रहंदियूं। छंछर ऐं आचर ते कारोबारी सरगर्मियूं बंदि रहंदियूं। इफ़्तार खां राति 12 वॻे ताईं होटल ॿाहिरां खाधो खाइण जी इजाज़त हूंदी। बैनुल सूबाई ट्रांसपोर्ट हफ़्ते में 2 ॾींहं बंदि रहंदी। दरगाहूं ऐं सिनेमा घर मुकमल तौर ते बंदि रहंदा। हर क़िस्म जे मेड़ाकनि ते मुकमल तौर पाबंदी हूंदी। सूबे अंदरि ट्रांसपोर्ट 50% हलंदी। रेलवे में 70% मुसाफ़िर सफ़र करे सघंदा। PP अॻवान सलीम मांडीवाला ख़िलाफ़ किडनी हिल्स रेफरेंस में फ़र्दे जुर्म लागू करण वारी कार्रवाई अॼु बि मुलतवी। इस्लामाबाद जी एहतिसाब अदालत फ़र्दे जुर्म लाइ 28 अप्रैल जी तारीख़ मुक़ररु करे छॾी। सलीम मांडीवाला बरियत जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। हाणे घणो थी वियो, गुम थियल शहरनि खे बाज़ियाब करायो। ईअं नथो थी सघे त असां हथरादू रिपोर्ट्स ॾिसी केस साइड करे छॾियूं। सिंध हाई कोर्ट जा शहरनि जी गुमशुदगीअ बाबति केस जी ॿुधणी दौरान रिमार्क्स। जस्टिस के आगा रिमार्क्स ॾिना त एॾा केस हली रहिया आहिनि, गुम थियल माण्हुनि जा वारिस परेशान आहिनि। वफ़ाक़ी एडिशनल घरू सेक्रेटरी ॿुधायो त गुम थियल माण्हुनि जो मामिलो सूबाई हुकूमतुनि जो आहे। अदालत सवाल कयो त कहिड़े सूबे जी हुकूमत जवाबु न ॾिनो आहे। एडिशनल घरू सेक्रेटरी अदालत खे ॿुधायो त KP जे तरफ़ां अञा ताईं जवाबु न मिलियो। हिरासती मर्कज़ सिविल इंतज़ामिया जे कंट्रोल में न आहिनि। अदालत चयो त मुल्क में सभ खां वधीक पावरफुल खातो घरू विज़ारत आहे। हीउ मामिलो कानून खां वधीक इंसानी हक़नि जो आहे। अदालत 2017 खां गुम थियल शहरी ज़फ़र इक़बाल जी बाज़ियाबीअ बाबति वफ़ाक़ी सरकार खां रिपोर्ट तलब करे वरिती।
टंडो आदम भरसां खौफनाक हादसो माउ धी ची भाड़जी फौत बाईपास से ॿिनि मोटरसाइकिलुनि में टक्कर थियण सबबि ॿिनि औरतुनि समेत 5 ॼणा ज़ख़्मी रोड ते किरल ज़ख़्मियुनि मथां ट्रैक्टर ट्रॉली चढ़ी वई खौफनाक हादसे में 35 वरनि जी अनारी ऐं संदसि मासूम न्याणी राजकुमारी जी भाड़जी फौत थी वयूं 3 ॼणा ज़ख़्मी थिया। सिंध हाई कोर्ट फुटपाथ्स ते गैर कानूनी अदावतूं रोकण जो हुकुम ॾेई छॾियो। PSTS में कब्ज़नि ऐं गैर कानूनी अदावतुनि ख़िलाफ़ दरख़्वास्त ते सिंध हुकूमत KMC ऐं ॿियनि धुरियुनि खां 4 हफ़्तनि अंदरि जवाब तलब। अदालत रिमार्क्स न त बदकिस्मती सां को बि इदारो पंहिंजी ज़िम्मेवारी पूरी करण लाइ तयारु नाहे। जेकॾहिं फुटपाथ ते केरु कब्ज़ो करे वेहे थो त इहो ख़तमु केरु कराईंदो। टंडो अलाहियार जे इलाइक़े झंडो मरी वेझो मीरजत धुरिन में झेड़े में ज़ख़्मी थियल हिकु वधीक ज़ख़्मी दम ॾेई छॾियो। मारिजी बेलनि जो अंग 5 थी वियो। ॻोठ मुनू ख़ान स्टॉप में अदालत ते पेशी लाइ वेंदड़ मथां फायरिंग कई वई हुई जंहिंजे नतीजे में ज़ख़्मी थियल मुबीन मीरजत बि अस्पताल में दम ॾेई छॾियो। 2 ज़ख़्मियुनि जो इलाज जारी। गुज़िरियल ॾींहुं हथियारबंदनि जी फायरिंग में 4 ॼणा मारिजी विया हुआ। बरतानिया हाई रिस्क करार ॾिनल मुल्कनि जी मॉनिटरिंग वधाए छॾी। फ़हरिस्त मां निकिरण लाइ असराइता क़दम खणण जो मुतालबो। पाकिस्तान जे मालियाती इदारनि ऐं शहरनि सां राब्तनि में एहतियात कयो वञे। दहशतगर्दनि जी माली मदद कंदड़नि खे सज़ा ॾियाराइण नामज़द माण्हुनि ऐं इदारनि ख़िलाफ़ कार्रवाई ते ज़ोर ॾिनो वियो। बरतानवी हुकूमत एडवाइज़री जारी करे छॾी। ऐं अफ़गान तालिबान जो परदेही फ़ौज जी अफ़गानिस्तान मां निकालीअ ताईं इस्तंबुल कॉन्फ्रेंस में शिरकत खां इनकार। कतर में मौजूद तालिबान जे तर्जुमान चयो त अफ़गानिस्तान मां परदेही फ़ौज निकिरण ताईं कंहिं बि कॉन्फ्रेंस जो हिसो न थींदासीं। अमरीकी अख़बार मूजिबि अमरीकी सदर जो बाइडन सेप्टेंबर ताईं अफ़गानिस्तान मां फ़ौज वापसि घुराइण जो फ़ैसिलो करे वरितो। हतमी ऐलान अॼु थियण जो इम्कान।